मीरपुर साकरो वर्ल्ड बैंक जे ठेकेदार जी हेवी मशीनरी गुज़रण सबब कोस्टल हाईवे समेत सामुंडी पट्टी के मिलाईंदड़ कामू वारी पुल किरी तबाह थी वई आहे, जंहिं सबब गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं आहिनि, जॾहिं त पूरे सामुंडी पट्टी जो शहर मीरपुर साकरो ऐं ठटो समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। इलाइक़े वासियुनि मौलवी असगर बगियाड़, मीर अल्लाह बख्श, होत बलोच, रमज़ान ख़ासखेली समेत ॿियनि चयो आहे त वर्ल्ड बैंक जे ठेकेदार जी हेवी मशीनरी गुज़रण सबब पुल धमाके सां किरी पई आहे। डंपरनि पुल ड्राए छॾी आहे। ठेकेदार कामू पुल वटां नओं तामीर 4 किलोमीटर रोड बि टोड़े तबाह करे छॾियो आहे। हिननि ज़िले इंतज़ामिया समेत लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इन शइ जो नोटिस वरितो वञे। संदसि चवणु आहे त पूरी सामुंडी पट्टी जी वाहिद हिकिड़ी पुल आहे जितां गुज़र सफ़र थींदो आहे, जेका अॼु टही पट पइजी वई आहे, जंहिं सबब केतिरियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। असांजो शहर सां ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे।